अस्सलाम वालेकुम नाज़रीन, मेहरान टीवी सां गॾु मां आहियां सरदार अली लाखो। सभ खां पहिरियां हिकु नज़र हेडलाइंस ते। वफ़ाक़ी काबीना 27वीं आईनी तरमीम जी मंज़ूरी ॾेई छॾी। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ पारां बाकू मां वीडियो लिंक ज़रिए इजलासी सदारत। 27वीं तरमीम में कमांडर ऑफ डिफेंस सर्विस जो उहिदो मुतारिफ़ कराइण जो फ़ैसिलो। उहो उहिदो चीफ ऑफ आर्मी स्टाफ वटि ई हूंदो। 27वीं आईनी तरमीम तहत आईनी अदालत क़ाइमु थींदी। शुरूआती तौरु 7 जज मुक़ररु कया वेंदा। जस्टिस अमीनुल दीन खे नई आईनी अदालत जो सरबराह मुक़ररु करण जो इम्कान। हाई कोर्ट जे जजनि जी गॾियल सेनाटी लिस्ट जोड़ी वेंदी। जुडिशल कमीशन खे जजनि जे बदिलनि जो इख़्तियार हूंदो। कानून आरे वज़ीर आज़म नज़ीर तारड़ चयो आहे त हुकूमत ऐं इतिहादनि में आईनी अदालत जे क़याम ते इतफ़ाक़ थी वियो आहे। फील्ड मार्शल जो उहिदो ताहयात हुजणु घुरिजे। तजवीज़ पार्लिमानी कमेटी आॾो रखंदासीं। MQM जी तजवीज़ुनि ते बि कमेटी में बहस कयो वेंदो। वफ़ाक़ी काबीना जे इजलास खां पोइ मीडिया सां ॻाल्हाईंदे आज़म नज़ीर तारड़ वधीक चयो आहे त जजनि जी बदिलनि ते घणो बहस थी चुको आहे। हाणे जजनि जी बदिलनि जो इख़्तियार जुडिशल कमीशन हवाले कयो वियो आहे। सेनेट जे चेयरमैन ऐं डिप्टी चेयरमैन जी चूंड हर 3 साल थियणु घुरिजे। सॼे मुल्क में सेनेट जे मेंबरनि जी चूंड हिकु ई वक़्तु कराई वेंदी। पाकिस्तान ऐं ॾखण अफ्रीका में टियों वनडे मैच अॼु खेॾियो वेंदो। पहिरियों मैच पाकिस्तान 2 विकेटनि तां खटियो हो। ॿी मैच में महिमान टीम फतह माणी। ॿई टीमूं सीरीज़ खटण लाइ पुरजोश। शौक़ीननि खे मुक़ाबले जो इंतज़ारु। नगर पार्कर वेझो 3 नौजवान दोस्तनि मुबैना तौरु इज्तिमाही आपघात करे छॾियो। डानू डांदल थाणे जी हद में कंडीअ जे वण में नौजवाननि जा फाहो खाधल लाश मिलिया। हथ आयल लाशनि जे डानू डंदल वासी 23 वरियनि जे दंजी पुट प्रताप कोहली, 18 वरियनि जे गौतम पुट शंकर ऐं 16 वरियनि जे जयराम भागचंद कोहली तौरु सुञाणप। 3 नौजवान दोस्तनि पारां इज्तिमाही आपघात जो कारण मालूम न थी सघियो। पुलिस पारां जांच शुरू।